अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां तव्हांजो पंहिंजो वाजिद कोलाची। सो जीअं त असां पोइ वीडियो में गामू जे वीडियो ते रिएक्शन कयोसीं, ॾाढो सुठो ऐं ॾाढी खिलाई, ॾाढो सुठो कमु करे रहिया आहिनि गामू ऐं सुराब सुमरू ऐं कंटिन्यू इन्हनि जा वीडियोज़ ईंदा रहंदा आहिनि। सो मां सोचियां थो त हाणे इन्हनि जे वीडियोज़ ते रिएक्शन कंदो रहां। सो हाणे मूंसां हिन वीडियो में गॾु आहे मुंहिंजो दोस्त प्यारो पिरी मज़हर मेमून, जेके तव्हां अॻ में बि ॾिठो हूंदो मुंहिंजे वीडियोज़ में, मुंहिंजे ब्लॉग्स में तव्हां सुञाणींदा हूंदव चङी तरह। सो अॼु हलूं था असां हिकु नए वीडियो जी तरफ़, जेको गामू जो नओं वीडियो आयो कल्ह। सो कल्ह मां रिएक्शन न करे सघियुमि ऑन द स्पॉट, अॼु रिएक्शन कयूं था हिन जे वीडियो ते। गामू विद सुराब सुमरू, गामू पंहिंजी गाॾी विकिरो करे छॾी। सो हिन ते रिएक्शन कयूं था। मज़हर अली, तुंहिंजा छा एक्सपेक्टेशन आहिनि साहब? खिलजाए थोरो फज़ीलत सां। भाई माशाअल्लाह, हाणे गाॾी त तव्हां ॾिठी, गाॾी माना ईअं आहे त माना अनटच आहे, माना स्क्रैच त अथसि ई न। ऐं गाॾी बि जंहिंमहिल तव्हां त ट्राए करे ॾिठी, तव्हां जीअं गाॾी हलाई हुयुसि आवाज़, हा पाण में वेठा यकीन करे मुंहिंजा भाउ, हीअ कार जेकी आहे न मूंखे ज़ाल खां बि प्यारी आहे। कॾहिं कॾहिं त मतिलबु त राति जो हिते सुम्ही रहंदो आहे कार में। ॿी ॻाल्हि इहा त सची ॻाल्हि कयांव थो, हिन जा सभु टायर भला, अंदरि एसी तव्हां ॾिठसि, बाक़ाइदे कूलिंग अथसि। उन खां पोइ इंजन सफ़ा 0 मीटर, इंजन त खोला ई न आहे, हल ॿी ॻाल्हि कर सम्झी। ऐं उन खां अलावा स्पेयर टायर हिकिड़ा माण्हू पुराणा हूंदा आहिनि, किना हूंदा आहिनि, मुंहिंजो उहो स्पेयर टायर बि वी आहे। वालेकुम सलाम। ओ मुंहिंजा अलाह केरु सही साईं पुछायो केरु साईं, हिननि जो कजियो थी पियो जनाज़ नमाज़ ॿुधाइण आयो आहे। तव्हां हलो। अच्छा अलाह अलाह केरु गाॾी खपायो था छा? ख़ुदा वटि नथा खपायो, पाण में ॻाल्हायूं था 2 मिंट हाणे विञाए जाए कम खे। या त चवां थो कढो गाॾी त भलो आहे, ख़तम आहे गाॾी। हूअं ख़तम की आहे, केॾो दिमाग़ ख़राब न साईं, हिन जे चवण ते लॻिजो ई न। मां थो चवां 2-3 दफ़ा कल्टी बि थी आहे गाॾी। इंजन साईं जेका ठाराई आहे जेका, ओ मुंहिंजा बाबा सौदो थियण ते आहे, सफ़ा थी वियो आहे, तूं छो थो विञाए? तूं जो कर न साईं, शैतानगिरी छॾो। माल चवां कल्टी थियल आहे गाॾी, न इंजन खुलियल आहे, गाॾी कल्टी थियल आहे। अच्छा वही है ना, गाड़ी पर साल चोरी थी वापस थी। चलो सही ना है, चोरियूं ना है, गाड़ी वापस कराई है बाकायदे। अईदी रे तू जो केड़ो कमर हर गाल में टग तो हणाए, तू जो कमर मुझे सोतो थे। गाड़ी तो भली आ हूं है। हां गाड़ी भली आ, थोरो ये टच पत्थर देता है लगी लगल है। ता बाकी किया दाचो साईं, सजी गाड़ी जेने ना इन जो दिमाग खराब हर को चरो चौदो ता साईं। ता जो कम ना मुझे सोतो न हो रोजी आ। मैं चवा तो जेतरी में वही गाड़ी ओ तू जो कम ना, तू सही ता, तू जो कर कम निकल ता, दिमाग खादो थी। सलाह को दिया न सलाह मां तो के चम ता सलाह दी। आए दी साईं मिस्त्री बाबा वड ता आए दी मिस्त्री ते तू विजा मां के गाड़ी तो विकड़ा सोतो थी वा तो टच लगी पई या कल्टी थी पई, तरीको टायर जे के नवा विजराया हो, गेर भी फासन पे वो सही करायो। इडी दवाई थी अचे, यकीन करे न पाड़े जो थी पिया, बे पाड़े जो जा न मारे या ये सही विंड स्क्रीन नहीं विजराया थे, भजी पई ट्रक में लगी गाड़ी। ओ नो पो त नहीं विजराया हन त नहीं कराई थे। ता मुझे गाल तो छड़े न। अच्छा सजी पे हो ओ शावर चुप ब्रेक तुझे कम नहीं लगे थी शावर देगा को भली थी। ताई गाड़ी नहीं आ, ता सौदो थी वियो आ, हाने ता हला भी दिती ता के मजो अच्छा आ। ये कल तुझो कम न दिस मुके तवाई में न वच तुझो कम न छड़ी ता गाड़ी सुठी आ किनिया हो सेट की वा सौदो थी वा त भली भलो सही भली ता हलाई दी गाड़ी, पर वरी भी थोड़ो सोच जो सही है। हां हल ता हलाई दी न, मजो आयो। हे चरियो मानो दिमाग खराब न पर ऊ चई छापियो ओ साईं गाड़ी गलती चला न साईं मोते एतबार के जबान की इंजन में भी कम था। न ता हलाई दसो ता के न वणे ता मां पो 4.5 लाख आखिरी तव 6.5 में महंगी था। ओ मुझा रब साईं, मां केड़ी जिंदगी में मां छो जायो, मां छो काडे में वो काडे केड़ो दिसो ता इन घुमंदो तव। हिन मुझे दिमाग खराब करे छडियो आ साईं, हिन मुखे मेंटल केस करे छडियो आ।
हाणे असुल ॻाल्हि आहे हीअ मां पाण हलाईंदो आहियां गाॾी ऐं ॻाल्हि ॿुधायो कुझु अथसि त तव्हां ॿुधायो न सही न अथसि उहो कुझु क़ुरान सां न आहे मुंहिंजा बाबा न आहे मुंहिंजो कमकार को कमु न अथसि हा गॾु सही आहे हीअ गाॾी जेकी आहे न छा कंदो आहे गाॾी ऑफिस में वेठो ॾिसो था मां ॻाल्हाइण में भुलां थो गाॾीअ में वेहंदो आहे सिधो वेंदो आहे ऑफिस खां घर इहा हिनजी रनिंग हो कीअं थो चए त गाॾी कल्टी गाॾीअ में कमु आहे साईं गाॾीअ जो मालिक मां आहियां न या हो आहे तव्हां हुनखे छॾियो त मां जेकॾहिं तव्हांखे चवां हलंदे हलंदे बंदि बि थी वेंदी आहे रस्ते में करे न बंदि थी गाॾियूं त बंदि थी थियूं ज़िंदगी गुज़री वेंदी आहे माण्हू मरी वेंदो आहे मॉडल कहिड़ो आहे मॉडल साईं वॾा मॉडल अथसि मॉडल माठा मॉडल आहे हे आख़िरी मॉडल इहो आहे हा गाॾी ज़बरदस्त आहे माना गाॾी हिकु स्टिंग आहे हीअं हलंदी अच्छा पावर स्टेरिंग आहे गियर विझी वेही रहियसि त माना ईअं सम्झो त हैदराबाद पुॼाईंदी ऑटो तव्हां छा हलायो मां त डी ते रखी हलायो न डी वायरिंग खे बाहि लॻी न करसि बाहि छाजी लॻी पई को माण्हू थी थो कर दिमाग़ ख़राब कयो थी बाहि लॻसि चार माण्हू ॾिसनि था पाणे में इहा इज़त आहे पंहिंजी त इज़त नथी चुपड़े ॿुधायां थो मूंखे हुनखे तवाई पंहिंजी त पाणे में इज़त न अथव ॿिए जी बि नथा करण वाह त छा वठणी थी न कर वठणी अथव तव्हां वठणी आहे फाइनल पंहिंजा पैसा ॿुधायो था हा फाइनल पैसा तव्हां घणा 4.5 मां 4.20 ॾिना ईअं न कर हाणे 4 4.5 में आख़िरी आहे ठीकु आहे आख़िरी वठो बसि छॾियो मां न हा मां न नथा वठो छा सो त कैंसिल वठो आहे भली थोरी टचअप थियल आहे तूं विञायो इंजन नंढो आहे चार हाणे इन जो ब्लूपर हलंदो आहे हीअ जेको वीडियो हुयो उहो सोराब जे चैनल ते हुयो सो कॾहिं सोराब जे चैनल ते ईंदो आहे कॾहिं अमीगुल मला जे चैनल ते कॾहिं गामू जे चैनल ते सो ही ॿिया हलंदा आहिनि ऐं असांखे ॾाढो मज़ो ईंदो आहे हिनखे ॾिसंदे में मज़ा सां तव्हांखे कीअं लॻो ॾाढो मज़ो आयो वॾी मज़ाक खिल भोग पर मज़ो आयो यार हीअ असांजा सिंधी प्यारा दोस्त कॉमेडियंस आहिनि अलाह हिननि खे अञा घणो कामयाबु करे ॾाढो सुठो कमु करे रहिया आहिनि सिंध सॼी में सॼे सिंधियुनि सॼे पाकिस्तान खे ॿाहिरि मुल्कनि में माण्हू हिननि खे ॾिठो वञे थो पुराणा अदाकार आहिनि हिननि जो वॾो एक्सपीरियंस आहे यूट्यूब ते लथा आहिनि मुंहिंजे ख़्याल में 2-3 साल खनि त थी विया हूंदा आई थिंक सो अलाह हिननि खे कामयाबु करे असांजूं सदाईं दुआऊं हिननि सां गॾु आहिनि हाणे असांखे ॾियो इजाज़त यार यारी